मोहन जे दड़े जा दबजी ऊंचा रहंदा, तूफान ज़िलज़िला सूरें सख्तियूं सहंदा। हे मुंहं जा फांसी खाईंदा, तब मुर्की मुर्की ॻाईंदा। ही कुॾंदे कंद कपाइण वारा सिंधी, आंधीअ में जोत जॻाइण वारा सिंधी, खाक के सोन बणाइण वारा सिंधी। दोस्तों, सिंधी सदाबा चैरिटेबल ट्रस्ट जो हिकिड़ो मोटो आहे सिंधियत जो ख़ज़ानो वधाइण, अलॻि अलॻि माण्हुनि सां मुलाक़ात करणु। असांजो जेको ख़ज़ानो आहे सिंधी संस्कृतीअ जो, जेको ॾींहों को ॾींहुं लुप्त थो थींदो रहे, असां उन ख़ज़ाने खे प्रिज़र्वेशन कयूं था पिया। असां उन ख़ज़ाने खे जमा था कयूं, जीअं असां सिंधी ॿोलीअ जो, भाषा जो प्रचार करे सघूं। इन जे करे अॼु तव्हांजे साम्हूं लोकगीत ॿुधाईंदी असांजी सिंधीअ जी शेरनी कविता पारदासाणी। त असां उनजो दिली स्वागत था कयूं। प्लीज़ वेलकम कविता पारदासाणी। अचो दीदी, तव्हांजो स्टूडियो में स्वागत आहे। अचो वियो। त तव्हांजे साम्हूं अची चुका आहिनि सिंधी शेरनी कविता पारदासाणी। वियो दीदी। शुक्रिया। जय झूलेलाल दीदी। जय झूलेलाल। कीअं आहियो? टनाटन। वाह, टनाटन दीदी, मां टनाटन आहे। असां टनाटन रहंदासीं, टनाटन। वाह वाह वाह, छा ॻाल्हि। यूं टनाटन रहंदासीं, टनाटन। हा त दीदी, असां जेको आहे सो लोक अदब ऐं लोक साहित्य जेको चइबो आहे ऐं लोक संगीत, उनजो प्रिज़र्वेशन था कयूं पिया। जीअं असांजो जेको ख़ज़ानो आहे सिंधियत जो, त तव्हां सां अॼु इहा मुलाक़ात रखी आहे। त असांखे तव्हां वटि जेको ख़ज़ानो आहे सो तव्हां असांखे ॿुधाईंदा। त पहिरीं त मां इहो चवंदुसि त तव्हांजो जनमु त सिंध में थियो आहे न? हा। अच्छा, सिंध में किथां जा? सिंध में टंडे आदम जे गांव चिटोरीअ में मुंहिंजो जनमु थियो। मुंहिंजी माउ ईअं ॿुधाईंदी आहे भई मां चिटोरीअ में ॼाई आहियां। सिंध में चिटोरी ॻोठ में? चिटोरी ॻोठ में टंडे आदम जे अच्छा चिटोरी ॻोठ में मुंहिंजो जनमु थियो। अच्छा, टंडे आदम में चिटोरी ॻोठ में तव्हांजो जनमु थियो। जी। त तॾहिं सिंध में तव्हां घणे साल जा हुआ? मुंहिंजी माउ ईअं चवंदी आहे त भई मूंखे तंहिं टाइम ते वीचारियूं माउरूं उन्हनि खे तारीख़ुनि वग़ैरह जी त ख़बर हूंदी कोन हुई। चवंदी हुई जॾहिं भॼां थी असीं तोखे 2-2.5 साले जो खणी आया हुआसीं। बराबरि बराबरि। 2-2.5 साले जा हुआ त पोइ सिंध मां लॾे करे किथे आया? सिंध मां सिधो जेतिरे क़दुरु मूंखे यादि आहे त चयूं पहिरियों थोरा ॾींहं जोधपुर रहियासीं, पोइ सिधो अजमेर आया। अजमेर खां पोइ मतिलबु मुंहिंजी पढ़ाई वग़ैरह अजमेर में थी। उते मूं ग्रेजुएशन कई। पोइ मां सर्विस जे ख़्याल खां हिते आयसि ऐं मुंहिंजी शादी बि हिते आदिपुर में ई थी। अजमेर मां पोइ सिधो तव्हां आदिपुर आया? अजमेर में माना एजुकेशन थी मुंहिंजी ग्रेजुएशन ताईं। अच्छा। पोइ मुंहिंजो भाउ हिते रहंदो, जंहिंखे माण्हू राशन वारे जे नाले सां अॼु ताईं बि सभु सुञाणंदा आहिनि। मां उन जे घर आयसि। पोइ मूं हिते मैत्री मंडल स्कूल में नौकिरी कई ऐं उन खां पोइ मां हिते ई वसी वई आहियां। ईअं त आदिपुर में तव्हांखे घणा साल थिया? नियर अबाउट हाणे इहो त सोचणो पवंदो त मूंखे शादी कई अॼु 45 साल थिया आहिनि। बराबरि। त लॻभॻि मां 45 सालनि खां हिते ई आहियां। विच में मां 8-10 साल दुबई हुअसि। अच्छा। छो त मुंहिंजे घोट जी नौकिरी उते हुई। वरी उहो जॾहिं रिटायर थियो त मुंहिंजा ॿार दुबईअ में आहिनि, 2 पुट। त अॼु ताईं मां अच वञ कंदी पई आहियां दुबईअ में, पर परमानेंट प्लेस
मुंहिंजी आदिपुर आहे छो त मूंखे आदिपुर जाम सुठी लॻंदी आहे वाह छो त ई चवंदा आहिनि इहा कच्छ जी पेरिस आहे ऐं मूंखे इहा ॾाढी पीसफुल लाइफ लॻंदी आहे हिते आदिपुर जी त मुंहिंजा ॿार भले मूंखे केॾो चवनि मां दुबई में सेटल थियां पर मूंखे दुबई में मज़ो सफ़ा कोन ईंदो आहे जेको मूंखे हिते आदिपुर जे हिकु पन सां बि प्यारु आहे दुबईअ जी माल बि मूंखे एतिरी सुठी कोन लॻंदी आहे वाह 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 ॾाढी सुठी ॻाल्हि आहे दीदी हा त दीदी तव्हां जेका ॻाल्हि पिया कयो असां सां त तव्हां मैत्री मंडल जॉइन अॼु कयो मां सम्झा त तव्हां टीचर तौरु कमु कयो जी बिल्कुलु कहिड़े स्कूल में हुआ दीदी मां पहिरियों हुअसि बॉयज़ स्कूल में दादा गोपाल दास दरियानीअ जे अंडर में तंहिंखां पोइ गांधीधाम मैत्री मंडल श्रीमती इंदिरा वासवाणी जे अंडर में सेकेंडरी सेक्शन में टीचिंग जो कमु कयो बराबरि बराबरि त हाणे असांखे जेका ॼाण हासिल थी आहे त भई तव्हां वटि जेको आहे सिंधियत जो खज़ानो आहे यानी लोकगीत तव्हांखे ॾाढा घणा ईंदा आहिनि त असांजी इच्छा आहे त तव्हां असांखे उहे लोकगीत ॿुधायो ठीकु आहे तव्हां ॿुधो हूंदो त मूं वटि खज़ानो आहे पर मूंखे त नथो लॻे त मूं वटि को खज़ानो आहे पर मुंहिंजे मेंटल बोर्ड ते जेके लोकगीत ॼण बि हिन वक़्तु बि छपिया पिया आहिनि छो त मां अजमेर में अहिड़े पारे में रहंदी हुअसि जिते पुरानी टाइप जा माण्हू ॾाढा घणा हूंदा हुआ असांजे साम्हूं धोबियुनि जो मेलो हूंदो हुओ त सॼो ॾींहुं धोबी कपिड़ा बि पिया सटींदा हुआ छू 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 ऐं सिंधी गीत बि पिया ॻाईंदा हुआ त उन वक़्तु असां वटि त भई एंटरटेनमेंट जो सार्स कई उहे लाॾा ॿुधणु ईंदा हुआ त पाड़े में हिते हुते वेंदी हुअसि ख़ासि करे धोबियाणी जे वाता जेके मां गीत ॿुधंदी हुअसि उहे मूंखे अहिड़ा छपिजी विया आहिनि मुंहिंजे दिलि ऐं दिमाग़ ते जो मूंखे लिखण जी बि ज़रूरत कोन पई ऐं अॼु ताईं बि मूं वटि जेके गीतनि जे पुपड़ीअ जा कण आहिनि उहा त चओ त मां तव्हांखे ॿुधायां बाक़ी खज़ानो त हिकु वॾी ॻाल्हि आहे अरे खज़ानो आहे सिंधियत जो खज़ानो मतिलबु जेको असांजी सिंधी ॿोली जेका आहे लुप्त थींदी थी रहे ॿारनि में चाढ़ रहियो कान्हे त तव्हांजो हिकु गीत बि असांजे लाइ खज़ाने जो रूप आहे त मतिलबु त इहो आहे त तव्हां वटि खज़ानो आहे त महिरबानी करे तव्हां ॿुधायो हाणे मूंखे बि ईअं थिए थो त सिंधियत जे बारे में जेको कुझु मूंखे अचे थो त हेॾी तकलीफ़ वठी मूंखां पुछणु आया आहियो त जेको कुझु मूंखे अचे थो पंहिंजा उमंग तव्हांजे अञा पेश करियां थी हाणे ॾिसो असांजी जॉइंट फैमिली हूंदी हुई अजमेर में ऐं सम्झ मुंहिंजूं चाचियूं मासियूं कंहिं टाइम ते हिकु घर में जिते धीअ ॾींदा उतां ॿी धीअ ज़रूरु वठंदा त सम्झ मुंहिंजी मासी बि थी चाची बि थी उन जूं नूंहंरूं महिलो ॼण ईअं सम्झो त असीं 60-70 ॼणा ॼण हिकिड़े ई हंधि रहंदासीं हिकिड़ो घरु सम्झिजे पोइ महीने में 2 ॿार त ॼमंदा ई ॼमंदा हुआ त पोइ जेका मुंहिंजी हिकिड़ी चाची हूंदी हुई उहा कूड़ा ॾाढा सुठा ॾींदी हुई भई ॿारनि खे हंधियुनि में खणी ऐं त मां ॿुधंदी हुयसि त पोइ मूंखे उहे ॼण को अॼु ताईं बि यादि आहिनि मूंखे यादि आहे मुंहिंजी भेण मद्रास मां पुटु ॼणे खणी आई त उहो ॾाढो सुठो सुहिणो हूंदो हो त पोइ उहा हुनखे हंज में खणी कोॾाए कोॾाए चवंदी हुई ऐं हेड़ा पुट ॼण जन संदूक में सांड जन ऐं हेड़ा पुट ॼण जन संदूक में सांड जन ॾिण वार ते कढजनि धोई पोइ रखजनि धोई पोइ रखजनि त मां चवंदीसांसि चाची धोई पोइ रखबी त हुनखे बहम ईंदो छोड़ी चुप कर धोई पोइ रख माना हुनखे सजाए संवारे रख हेड़ा पुट ॼण जन पोइ वरी मां त नंढी हूंदी खां वठी हूंदी हुअसि थोरी खोचरी पोइ चवंदीसांसि चाची भला पुटनि जा त गोॾाणा ॿुधाई थी उन भाभीअ खे इहा अहिड़ी प्यारी धीअ ॼाई आहे उनजे लाइ त कुझु चओ चवंदी हा उनजे लाइ बि छो न चवंदसि धीअरूं आहिनि ॾिठियूं आहिनि मिठियूं आहिनि मूं वटि खणी भई अॼुकल्ह ज़मानो अहिड़ो आहे जो सोचींदा आहियूं त भई शादी करे वेंदी अलाए न्याणीअ जो भाउ कहिड़ो
मिठियूं आहिनि ऐं पोइ हुनखे हंज में खणी चवंदी अरे धीअ धना मोती पुॼियईं सना मुंहिंजे मंजू लाबाईअ रांदि कंदे छिना पोइ मां ख़ुशि थींदी हुअसि हा भई चाची आहे न धीउ खे बि प्यारु करे थी भई इहो जेको चवंदा आहिनि न त अॻे ज़माने में माण्हुनि खे धीअरुनि जो डरु हूंदो अहिड़ी ॻाल्हि कोन्हे वेचारियूं हूंदियूं उन्हनि खे को डपु थींदो शल सावरनि में सुखी थिए न त धीअरुनि खे प्यारु बि ॾाढो कंदियूं हुयूं पोइ मां वरी चवंदीसांसि त भला चाची सम्झ खणी हाणे ॾिस केॾो रोए पई हाणे हिनखे माठ त कराए पर माठ बि वरी कराईंदियूं उन्हनि में को सावरनि जो नालो ज़रूरु विझंदियूं अच्छा हा सावरनि जो नालो ज़रूरु विझंदियूं भई हुननि तंहिं ज़माने में धीअ माना शादी वॾी ॻाल्हि आहे पोइ रोअंदी न उहा मुंहिंजी भाइटी पोइ हुनखे हंज में खणी चवंदी ऐं नमर तुंहिंजो ढंढरीअ मथां घर ढंढरी सम्झो था ढंढ माना धीउ खे ढंढ जे मथां घर वठी ॾींदियूं महल जहिड़ो ऐं नमर तुंहिंजो ढंढरीअ मथे घर तुंहिंजा सिज जहिड़ा सावरा तुंहिंजो चंडरीअ जहिड़ो वर तुंहिंजा सिज जहिड़ा सावरा तुंहिंजो चंडरीअ जहिड़ो वर भई धीअरुनि खे बि ॾाढा सुठा कोडाना ॾींदियूं हुयूं हा ऐं पोइ वरी मूंखे सुझंदी मस्ती मां चवंदीसांसि भाभी जेकॾहिं सम्झ खणी भई हाणे ताईं चओ थियूं शल नियाणियूं पंहिंजे घर सुखी हुजनि त पोइ सम्झ हिन जा सावरा हिन खे प्यारु नथा कनि पोइ तूं छा कंदीअ पाण वटि वठी ईंदीअ छोरी माठ कर ईअं त वरी असीं बि पुॼी खाई ॼाणूं मुंहिंजे पोइ तूं छा कंदीअ चई मां हिन जे सहुरे खे चवंदसि मुंहिंजो छा चवंदी चाची चओ न भला जल्दी मोर मरियो वञे मोर मरियो वञे मोर जो सहुरो पाग पिटींदो वञे मोर मरियो वञे मोर जो सहुरो पाग पिटींदो वञे मारिया टिंचो छा वञे असां ॾाढो त ॾिने त अॻ में त मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में कोन ईंदी मां सोचींदी हुअसि रही पई चाची मूंखे बि ख़ुशि करे पर हाणे सम्झ में अचे थो त अॻे ज़माने में माण्हू जेको चवंदा हुआ त भई धीअरुनि जो डर थो पए डर तंहिं टाइम ते बि कोन हूंदो धीअरूं पाण मिठियूं हूंदियूं हुयूं त ॾिस हेड़ी मुंहिंजी पुराणे ज़माने जी चाची हुई तॾहिं बि पंहिंजे सेण जे लाइ ॻाल्हियूं ॾियणु शुरू कयईं न मोर जो सहुरो पाग पिटींदो वञे मारिया तुंहिंजो छा वञे असां ॾाढो त ॾिने